अलवर ज़िले लग यूसी बोहड़ जो क़दीमी ॻोठ ठोड़ी बाज़ार मुकमिल तौर बुनियादी सहूलियतुनि खां महरूम। रहवासी बीमारियुनि में मुब्तला ॻोठ गंदे पाणीअ लाइ नेकाली ऐं नालियूं ड्रेनेज सिस्टम न हुजण करे बरसात जो पाणी घरनि जे घिटियुनि में मुसलसिल बीहण करे मच्छरनि जो आज़ार वधी वियो। पर इंतज़ामिया मुसलसिल गुम केतिरा ई ॻोठाणा इन गंदे पाणीअ जे करे बीमारियुनि में मुब्तला थियण लॻा। तक जा चूंडियल नुमाइंदा वोट वठण बाद गुम अवाम सख़्त परेशान। यूसी जे हर महीने ईंदड़ बजट यूसी चेयरमैन ऐं सेक्रेटरी मिली करे हड़प करण लॻा। ॻोठाणनि ज़िले चेयरमैन कंबर शादात कोट ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त असांजे ॻोठ खे सहूलियतूं ॾेई परेशानियुनि खां बचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।